जो ही सतनाम साखी असांजे सतगुरुनि जो प्यारो इन्हनि जी माता साहब भी असांजे पूज्य माता साहब वांगुरु श्रावण जा विर्त चौमासे जा ऐं गॾो गॾु ओरो ई भाव ज़माने खां समाज खां अलॻि उथणो वेहणो संसार में सभ खे आहे पर कमल जे गुल जियां पंहिंजो पाण खे न कीचड़ मां अलॻि करे हलणु वो जे कॾहिं कंहिंखे सिखणो हुजे मुंहिंजे भाउ जेको फोटूअ खां बि परे रहंदो आहे मां सची चवंदुमि पंहिंजे दिलि सां साईं मां तव्हांजूं सेवाऊं तव्हांजा कार्य ऐं सभ खां वॾी ॻाल्हि मां ॿुधायांव ही जेको माता रुक्मणी देवी प्रवेश द्वार था ॾिसूं न ही प्रवेश द्वार जेको ठहियो उन ठाहिण वारनि खे असांजा दिलीप लालवानी कॉन्ट्रेक्टर साहब भाई जोरदार तारियूं भाई करते हो तुम कन्हैया भोले भंडारी नाम हो रहा है असांजी भला कोई इहा हुई पर महिर थी थिए घुराइनि था पिया साईं साईं करे सॾदा कराइनि बाबा भोलेनाथ जे दर ते साईं अमरनाथ यात्रा ते विया आहिनि चवां पियो दिलीप भाऊ अम्मा जे दर ते ईंदा आहियो मां तव्हां हुते पहुता आहियो मुंहिंजी ॾाढी दिलि हुई चई भैया थोड़ो सो मन में न ईअं अची वियो भाई साहब भई सवलो त आहे घोड़े ते वेठुमि हिकु दफ़ो किरियुमि ॿियो दफ़ो किरियुमि पर हुनजो नालो छा आहे अम्मा चवंदी बख़्शण हा हुनजो छा आहे हुनजो उपासक सेम बाबा भोलेनाथ के प्रेम प्रकाशी जा पंथ जा एड़ी महर ॿ दफ़ा करिया न साईं 3 दफ़ा उन खां पोइ बि उन भोलेनाथ ईअं संभाले वरितईं चयो मां हिकिड़ो फोटू मोकिलियो मां विझण थो चाहियां जीवन तरंग पत्रिका में चई मूंखे महादेव ॾिठो तव्हां ॾिठो मुंहिंजे लाइ इहा ई घणी आहे वाह साईं वाह जोरदार तालियूं असांजे प्यारे भाई दिलीप लालवाणीअ जे लाइ